त कुछ लगिया वाला नू फकीर उते चढ़ लगवा मुड़ी का गाल कर तुझे अखिन में पानी छुआ असा जी यार सा लगी पई तार तो भंग कयो असा जी तार मुड़ी ते चढ़ लगवा यार तुझो कथा चवे तो फकीर जेका तुझी पूजा जरी थी जेको भाई मुझे पूजा जरी थी के छा कयो वो त घर में बैठी आ मुरीद जे अखिन में पानी आ चले तो जेका तुझी पूजा जरी थी देखे थोड़ो पेट में सूर पयो अज न्याणी हमेशा लाए लाडाणो करे वई फकीर ये अखर जो बुधा यक तारे जी तारी टुटी थी दुका पाइंदो जिते न्याणी जो नाश पयो गोडे ते रखी करे चवण लगो ओ मुझी पूजा जारी थी पहली वजह हमारी कान हुई पर वही असांजी थी अल्लाह के चवण लगो मुझा रब तोखा पुट गुड़ियो पर तो न ॾिनो ॾिने मूंखे थी अज उहा भी नसे अज उहा भी मुखा खसे वरते फकीर के चवता फकीर संसार फानी आ हिते पीर पैगंबर के ही आया के हली आ राम भगवान रात को सोचे को सुबह ने मैलात मुझे मिलनो अरे जे बोले सुबह थियो पिता जे बुढ़ तो के मैलात में तो के जंगल में वही करे 14 साल भगवान रातों रात में खबर कुछ कोने थी दोनी असा अभिमान कदाई ने शरीर जो इन शरीर में अंदर छा भरेला मल मूत्र रोग बाहर अंदर सुया है बाहर हर कोई सुयो नवा साबुन रखना है पर अंदर के तो कारो वो खबर अंदर तक कारे भरे पया दियाई हमारी मिली लगी पया आ फकीर जाए तो मुझी पूजा जरी थी जे वने त थी हिन गरीब पी जो साईं वट न्यापो खणी वञ जा जीअं तीअं करे न्याणी खे छॾाए पिया हलंदे हलंदे न्याणी जो लाछो सिंगारे करे लाश खणी करे कब्रिस्तान में पिया वञनि छो त जात में मुसलमान उठा फकीर हथ में लठवा अखिन में पानी आ एतरे में फकीर की नजर मथे वई मथे जो नजर वई हिकड़ो पखिया पखी पिया वञे उनजे पोया नंढड़ा नंढड़ा ॿार पोया पिया वञनि उते फकीर दिल जी ना कई छा को चवे साईं के ओ पारत पखीअ खे परवर ॾिनई पर माहिक जे लाइ वांदो उनजे कट वंदर पारत पखीअ खे परवर ॾिनई पर माहिक जे लाइ वांदो उनजे कट वंदर साईं तूं वॾो मां हिक लाइ तो सिका उहा भी खसे वरते पखीअ खे पंज पंज ॿार ॾिना दी पोया न घुमनि तुंहिंजे दर ते कन्या ओ पारत पखीअ खे परवर ॾिनई पर माहिक जे लाइ वांदो उनजे कट वंदर या कादर तन जी या नासूरन जी या कादर तन जी या नासूरन जी ओके खेदीदा से उन हलड़ी कूच असेदा से कब्रिस्तान में पहुंचो तो बस हिकड़ो मिनट न्याणी खे लायो पंज मिनट न्याणी से ॻाल्हाइणो न्याणी खे पंहिंजे घोड़े ते सुम्हारे करे छा तो मुंहिंजी कुंज जरी थी बेली वञण वारी न हुई पर वई असांजी थी जे उन साईं दे वञे थी पर हिन गरीब पी जो न्यापो खणी वञ जा हिन गरीब पी जो न्यापो खणी वञ जा इएं चइजा वो पारत कजे पीर पैगंबर खे सारे सलाम ॾिजई मिठीअ ख़बर खे पारत कजे पीर पैगंबर खे सारे सलाम ॾिजई
फकीर घर पे वने उते खुद मस्ती अची वई साईं के डोरा को डर लगो के तो माने अज का तुजी मुंजी दोस्ती कटे शाजो तू मुजो साईं न को तू ही मुजो साईं न को माई तुजो बंदो आया अज का सब कुछ मां पाड़ा है खुद मस्ती अची वई आहा मस्ती तो अंदर वेची वई जे तो मां तो सा यारी रखी पर यार मां तो सा निभाई पर यार तो मुसा यारी को न निभाई तड़ी जई हो नंदे लाकू रब उस जो ना कर उम्र सालिया में को नहीं करे नंदे लाकू रब उस जो ना कर उम्र सालिया में को नहीं कर या दादर तन जी या ना सूरन जी या दादर तन जी या ना सूरन जी फकीर लास्ट में न पूछ जो मतलब दिखाए थे जिमल घर पहुंचो उते अभिमान थी हो इंसान जो अभिमान करे न करे साईं तोड़ी दो तू केतरो भी मथे उड़ा पर न जेगा पीर पैगंबर कई वया वेंदो हर को यारी रखरा जनम सा जेको हम तो कद अरे जमल फकीर कर पहुंचो चेको जानी ते राजू कंदी जगह खाए की केतरे में बचठू आयु मुरीद खणी करे बचठू जमल खणी आया हिक चिठिया में खुशियां हिक चिठिया में गमहा हिकरे हद शादी लगी पैया हिकरे हद जनाजो पियो थे उते फकीर चवण लगवा चवण लगवा मुझा साईं हिकंद खुशी कंद गमी केने वञा उते साईं जे दर ते तौबा करण लगा तो सा पुलिस तो सा हुजत हलिया हुजत ना है वाट बेली जी जा तन जतन सा इशारे में करे तो दर दर थियन शादियूं किथे शादियूं क्यों किथे माण्हू मुकिया से अरे के त गर्भ जे अंदर ही बार गुम थिया केतरो साईं ने के दुनिया ही न ॾिठी ये अज असांजो उल्हासनगर में हफ्तो अॻु 15 ॾींहं अॻु बार जा ॼमियो 9 महीना मां रखंदी 9 महीने तक कष्ट उठाए 1.5 साल तक दूध पिलाए पुछो न मां जेका 9 महीना बार के संभाली बार जा ये बार ॼमियो मां भी न ॾिठो खाली पी ॾिठो खाली अखियूं पंहिंजे पी खे ॾिठे बार उनखे चाहे कोई भरोसो न अभिमान न करे तॾहिं चई ते फकीर चवण लॻो तर तर थियनि शादियूं माण्हू